अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम वहम विसविसन ऐं हक़ीक़तुनि सां गॾु मां आहियां नौमीता गुल। हिन प्रोग्राम में असां ज़िंदगीअ जे अहम ऐं हसास मौज़ूअनि ते ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं। अहिड़नि इशूज़ ते ॻाल्हाइणु मायूब सम्झियो वेंदो आहे या वरी असां हक़ीक़त खां परे भॼण जी कोशिशि कंदा आहियूं ऐं लवाईंदा रहंदा आहियूं त अहिड़नि इशूज़ ते न ॻाल्हायो वञे। असांजो प्रोग्राम वहम विसविसा ऐं हक़ीक़तूं अहिड़नि इशूज़ तां पर्दो खणे थो ऐं हक़ीक़त ते ॿधल ॻाल्हियूं तव्हां ताईं पहुचाए थो। इन प्रोग्राम जो मक़सदु सिर्फ़ु आगाही ऐं उन्हनि इशूज़ जी ॼाण ॾियणु आहे जिन जे बारे में घटि ॻाल्हायो ऐं सोचियो वञे थो। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में जंहिं मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं उहो आहे त इंसान जो नंढो क़दु छो आहे ऐं इन्हनि माण्हुनि जी ज़िंदगी जे बारे में ॻाल्हाईंदासीं जेके ॼामणा आहिनि जिन खे बोना, डेंडा, डेंबा ऐं अंग्रेज़ी में डॉर्फ चयो वेंदो आहे। बोने माण्हुनि जी शुरूआति किथां थी? छा वाक़ई बोना इंसान हूंदा आहिनि ऐं किसनि कहाणियुनि सां उन्हनि जो छा वास्तो आहे? असांजे आस पास बि नंढे क़द वारा माण्हू नज़र ईंदा आहिनि। उन्हनि जी ज़िंदगी कीअं गुज़रंदी आहे? कहिड़ियुनि बीमारियुनि जे करे उन्हनि जो क़दु नथो वधे? इन्हनि सभिनी सवालनि जे जवाब लाइ ॾिसूं था ही रिपोर्ट। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम वहम विसविसा ऐं हक़ीक़तुनि में हिकु भेरो ॿीहर भली कार अव्हां खे चवंदासीं। मां आहियां अव्हां सां गॾु नौमीता गुल ऐं अॼु जो असांजो टॉपिक आहे त नंढे क़द वारा माण्हू जेके आहिनि उहे छाजे करे थियनि था, उनजो क़दु जेको आहे उहो नंढो छो थो थिए। इन हवाले सां असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि डॉक्टर शोहाब जेके मेडिकल एक्सपर्ट आहिनि। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। जी वालेकुम अस्सलाम। डॉक्टर साहब कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ठीकु आहियो? जी डॉक्टर साहब दुनिया में केतिरा ई माण्हू नंढे क़द सां जेको ताल्लुक़ रखनि था। नंढो क़दु छाजे करे थिए थो? मेडिकल साइंस जेका आहे उहा छा थी चवे? हा अॼु मां तव्हांजी वॾी महिरबानी सभिनी खां पहिरियों ऐं सिंध टीवी न्यूज़ जी वॾी महिरबानी जो मूंखे हिन टॉपिक ते ॻाल्हाइण लाइ या मूंखे तव्हां घुरायो। जी मां बेसिकली ऑर्थोपेडिक सर्जन आहियां ऐं असां पंहिंजी रूटीन ओपीडी में इन क़िस्म जा मरीज़ ॾिसंदा रहंदा आहियूं। ठीकु आहे। हाणे नंढे क़द वारा जेके माण्हू थियनि था उनखे असां पंहिंजी लैंग्वेज में ऑर्थोपेडिक या मेडिकल साइंस जी लैंग्वेज में डॉर्फिज़म चवंदा आहियूं। माना शॉर्ट हाइट या डॉर्फिज़म। हा जी बिल्कुलु। हाणे माना बिंद्रा जंहिंखे सिंधी में असां चवंदा आहियूं भई नंढे क़द जा। बिंद्रा। हा ठीकु आहे। बेसिकली इन जो जेको रीज़न आहे उहो त घणो 99% जेके कॉज़िस आहिनि उहे जेनेटिकली आहिनि। जेनेटिक्स माना फैमिली में हूंदो आहे। फैमिली में हूंदो आहे त फैमिली उन खां अची मां वेंदो आहे। ठीकु आहे। बिल्कुलु फैमिली मां ईंदो आहे। नंबर 1। नंबर 2 इहो मूंखां इलाही माण्हू पुछंदा आहिनि त साईं मां जॾहिं बि इन क़िस्म जो मूंखां मरीज़ ईंदो आहे त मां पहिरियों सुवाल उन्हनि जे फादर ऐं मदर खां पुछंदो आहियां भई तव्हां पाण में कज़न आहियो छा? फर्स्ट कज़न। ठीकु आहे। त इहो जेकॾहिं कज़न मैरिज जेका थिए थी पहिरें फर्स्ट कज़न में ख़ासि करे जेकॾहिं हिकिड़ी साइड में बि इहा को ख़ानदान में हूंदो त उहो ट्रांसमिट जीन थी सघे थो ॿारनि में। त उन में जेकॾहिं उन कपल खे जेकॾहिं 3 या 4 ॿार थींदा त उन मां 25 to 50% चांस हूंदो आहे त उन्हनि जो हिकिड़ो ॿारु जेको आहे सो उहो डॉर्फिज़म बिंद्रो पैदा थी सघे थो। ठीकु आहे। हा ऐं इन में जेको आहे सो हाइट पेशेंट जी घटि हूंदी आहे। माना पेशेंट जो ॿियो सॼो जेको स्केलेटन आहे उहो शॉर्ट हाइटेड हूंदो। बाक़ी मरीज़ जो इंटेलिजेंस, मरीज़ जो दिमाग़ी हालत, उन खां अलावा दिलि जो सिरिश्तो, सर्कुलेटरी सिस्टम सभु नॉर्मल हूंदा आहिनि। सिर्फ़ु उन्हनि जी हाइट घटि हूंदी छो त उन्हनि जो बोन जी हाइट वधंदी न आहे। डॉक्टर साहब केतिरी उमिरि में इहो डायग्नोस थी सघे थो त हिन माण्हू जो क़दु जेको आहे उहो नंढो ई रहंदो? केतिरी उमिरि खां वठी डायग्नोस थी सघे थो? हा डायग्नोसिस त हिन जी अर्ली थी सघे थी। माना जीअं ई ॿार हलणु शुरू कंदो 3-4 सालनि खां पोइ जॾहिं उहो
भॼण डुकण शुरू थो करे त उनखे जॾहिं पीउ मां कंपेयर था कनि ॿियनि ॿारनि सां, पंहिंजनि ई ॿियनि ॿारनि सां या पाड़े ओड़े जे ॿारनि सां या फैमिली में ॿियनि ॿारनि सां, त उन वक़्तु अंदाज़ो थी वेंदो त भई हिनजी हाइट नथी वधे। पर इन जो फाइनल डिसीशन त उनजी फाइनल हाइट केतिरी वञी बीहंदी, उहा ख़बर पवंदी आहे मैच्योरिटी ते। माना हाणे असां छो कि ट्रॉपिकल कंट्री में रहूं था, त असां वटि छोकिरियूं थोरो जल्दी मैच्योर थींदियूं आहिनि, माना 12-13 सालनि जी उमिरि में, ऐं छोकिरा जेके आहिनि उहे 14 खां 16 सालनि जी उमिरि में। त ठीकु आहे। हाणे इन वक़्त ताईं जेकॾहिं उन्हनि जो कद जेको रहंदो उहो ई फाइनल कद हूंदो, उन खां पोइ इन्हनि जो कद न वधंदो। ठीकु आहे। इन खां अलावा बि उन्हनि का बीमारी थी सघे थी जिस्मानी? हा, जनरली जेकॾहिं सिर्फ़ु प्योर डॉर्फिज़म आहे त पोइ ॿी काई बीमारी न हूंदी आहे, पर कॾहिं कॾहिं इहे 10-30% केसिस में इहो डॉर्फिज़म या बिंद्रोपन एसोसिएटेड हूंदो आहे, लिंक्ड हूंदो आहे हिकिड़ी किन सिंड्रोम सां गॾु। जॾहिं सिंड्रोम ठीकु आहे। हूंदी आहे त पोइ हुन में ॿिया सिस्टम बि अफेक्ट हूंदा आहिनि। माना थी सघे थो हुननि जे दिलि में गॾु सुराख हुजे, थी सघे थो हुननि में के ब्रेन में का बि सेरिब्रल पॉलिसी हुजे, को ॿियो लंग्स में हुननि खे को प्रॉब्लम हुजे, को न को ॿियो एसोसिएटेड प्रॉब्लम थी सघे थो, पर उहो हर कंहिं में न हूंदो। उहो 10-30% पेशेंट्स अहिड़ा हूंदा आहिनि, पोइ उन्हनि खे असां सिंड्रोम चवंदा आहियूं। पोइ हुन में माना मल्टीपल सिस्टम जिस्म जा इन्वॉल्व हूंदा आहिनि। पर जेकॾहिं ठीकु प्योर डॉर्फिज़म आहे त उन में स्केलेटल सिस्टम इन्वॉल्व हूंदो ऐं सिर्फ़ु हाइट न वधंदी, बाक़ी सभु कुझु पेशेंट जो नॉर्मल हूंदो आहे। अच्छा, काफ़ी माण्हू पोइ इन कोशिश में बि हूंदा त जेकॾहिं उन्हनि जो ख़बर डायग्नोस अर्ली थी थो वञे त मुंहिंजो कद नंढो ई रहंदो, छा इहे कोशिश कंदा आहिनि अहिड़ा पेशेंट जेके आहिनि त कद वधी सघे? छा इलाज हा, आहे? जी हा, बिल्कुलु बिल्कुलु। हाणे इन में ईअं थींदो आहे त कुझु पेशेंट जेके असां वटि अर्ली स्टेज में ईंदा आहिनि, असां उन्हनि खे कुझु एक्सरसाइज़िस, फिजियोथेरेपी, ख़ासि करे रनिंग, लटकण वग़ैरह, जीअं मथे हथु ॾेई लटकण, त जेतिरो उन्हनि जा मसल्स ऐं लिगामेंट्स स्ट्रेच थी सघनि था उहे कनि। ठीकु आहे। जेतिरो उन्हनि जी बॉडी में जेनेटिक पोटेंशियल हूंदो उन्हनि जी हाइट वधंदी। ठीकु उन आहे। खां पोइ असां चवंदा आहियूं भई जॾहिं तव्हां मैच्योरिटी खे पुॼी वञो, जॾहिं मैच्योरिटी थी वेंदी आहे त असां हिकिड़ो स्केलेटल सर्वे कराईंदा आहियूं। माना उन पेशेंट जा मुख़्तलिफ़ जे बोन्स, लॉन्ग बोन्स जा एक्सरे कराईंदा आहियूं, जिन में असांखे ख़बर पइजी वेंदी आहे त भई हाणे हिन पेशेंट जी फाइनल हाइट आहे ऐं ठीकु हिन आहे। जी मैच्योरिटी ते इहा हाइट आहे। हाणे जॾहिं पेशेंट चवंदो भई मूंखे अञा हाइट वधाइणी आहे, त पोइ उहो सर्जिकली असां बोन ग्राफ्ट जे थ्रू लिम लेंथनिंग कंदा आहियूं। ॿिन्ही लिम्स जी गॾु बि थींदी आहे, न त 1/1 थींदी आहे, उन में लेंथनिंग बिल्कुलु थी सघे। हाइट में केतिरो फ़र्क़ु जेको आहे पइजी सघे थो, केतिरो फ़र्क़ु थो पए? जेकॾहिं हा 3 फुट कद आहे कंहिं इंसान जो हा त केतिरो फ़र्क़ु हा, पइजी सघे थो? हाइट बिल्कुलु, पर हुनजो हिकिड़ा क्राइटेरिया हूंदो आहे त हिकिड़ी एट अ टाइम सिटिंग में, छो त हाइट वधाइण जी जेके सर्जरीज़ आहिनि उन्हनि जा बि मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि, मुख़्तलिफ़ टेक्निक्स आहिनि। ठीकु कुझु आहे। रॉड्स विधी वेंदियूं आहिनि, किन में प्लेट्स विधी वेंदियूं आहिनि, किन में सर्कुलर फ्रेम या एक्सटर्नल फिक्सेटर विधो वेंदो आहे। त डिपेंड थो करे त सर्जन कहिड़ी टेक्निक इस्तेमालु करे थो, उन हिसाब सां पीरियोडिकली असां एट अ टाइम लेट सपोज 2 या 3 इंच वधाए सघूं था। वरी साल ॿिनि खां पोइ जॾहिं उहा हीलिंग थी वेंदी, वरी 2-3 इंच वधाए सघिजे थो। वरी जेको आहे जॾहिं उहा हीलिंग थी वेंदी वधाए सघिजे थो। कद वधाइण जी का लिमिट न आहे। बोन ग्राफ्ट मुख़्तलिफ़ जायुनि तां अलाह साईं मुख़्तलिफ़ बोन्स ॾिनियूं आहिनि, उन्हनि मां ग्राफ्ट खणी करे यूज़ करे पेशेंट जी लेंथनिंग करे सघिजे थी। पर उन में उहो टाइम टेकिंग प्रोसीजर आहे, ज़ाहिर आहे उन में मुख़्तलिफ़ सर्जरीज़ इन्वॉल्व आहिनि, पर उनजी लिमिट काई कोन्हे। पेशेंट जेतिरो चाहे असां मुख़्तलिफ़ सर्जिकल टेक्निक सां मुख़्तलिफ़ टाइम पीरियड्स में पेशेंट जो कद वधाए सघूं था। ठीकु। डॉक्टर साहब, जेके नंढे कद वारियूं औरतूं आहिनि, जेकॾहिं उनजी शादी थी वञे ऐं हू प्रेगनेंसी जॾहिं प्रेग्नेंट थियनि थियूं त उनखे कहिड़ियूं मुश्किलातूं जेके आहिनि उहे दरपेश अचनि थियूं? अॼु हाणे इन में जेको मेन प्रॉब्लम थिए थो, जॾहिं डॉर्फिज़म वारा जेकॾहिं पेशेंट हूअं बिल्कुलु नॉर्मल आहे फीमेल पेशेंट, ऐं उनजो कद नंढो ई आहे, उन का सर्जरी न कराई आहे, ऐं उनजी शादी थिए थी ऐं उहो प्रेग्नेंट थिए थी, त हाणे उन में हिकिड़ो त ज़ाहिर आहे उनजी हाइट घटि हुजण जे करे उनजे स्पाइन ते लोड वधीक पवंदो, ठीकु आहे। नेचुरल आहे। ॿियो उन खां ॿियो जॾहिं ॿार जी साइज़ अंदरि वधे थी ऐं डिलीवरी जो टाइम अचे थो त असल मुश्किलात उन वक़्तु थियनि थियूं। त इन्हनि में नॉर्मल डिलीवरी तमामु ॾुखी हूंदी आहे इन्हनि पेशेंट्स में। पोइ इन्हनि पेशेंट में जनरली गायनाकोलॉजिस्ट जेके आहिनि उहे सर्जिकल इंटरवेंशन जे थ्रू ॿार जो वहम कराईंदा आहिनि। अच्छा, ठीकु आहे। ड्यूरिंग जेको आहे सो ड्यूरिंग प्रेगनेंसी में ॿार जी ग्रोथ हिननि में कंहिं हद ताईं अफेक्ट थी सघे थी, पर उहो ज़रूरी न आहे। जेकॾहिं सप्लीमेंट सुठा खाराए वञनि ऐं प्रेगनेंसी नॉर्मल हुजे, ॿी का कॉम्प्लिकेशन न हुजे, त एक्सेप्ट द साइज़
त उन्हनि खे थोरो साइज़ कैरी करण में मुश्किल थींदी ॿार जी। बाक़ी अदरवाइज़ दे कैन हैव अ नॉर्मल डिलीवरी विथ सर्जरी, बिकॉज़ उन्हनि में जेका नॉर्मल विदाउट सर्जिकल इंटरवेंशन सिजेरियन सेक्शन जेका डिलीवरी आहे उहा हाइट घटि हुजण जे करे थोरी ॾुखी आहे। ठीकु ठीकु, वॾी महिरबानी। डॉक्टर शहाब, मेडिकल एक्सपर्ट ऑर्थोपेडिक सर्जन, असां सां गॾु मौजूदु हुआ वीडियो लिंक ते। नाज़रीन, तव्हां डॉक्टर शहाब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन वक़्तु प्रोग्राम में वक़्तु थियो आहे हिकु नंढड़े कमर्शियल ब्रेक जो, ऐं ब्रेक खां पोइ असां सां प्रोग्राम में मौजूदु हूंदियूं नंढे कद वारियूं साजदा सिकंदर। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर तव्हांखे भलीकार चवंदासीं। प्रोग्राम जो नालो आहे वहम विसविसा ऐं हक़ीक़तूं, ऐं मां आहियां असां सां गॾु नौमिता गुल। अॼु असांजो जेको टॉपिक आहे उहो इहो आहे त जेके नंढे कद वारा माण्हू थियनि था उन्हनि जी ज़िंदगी कीअं थी गुज़रे ऐं जेको आहे उन्हनि जो नंढो कद छाजे करे थो थिए। असां स्टूडियो में दावत ॾिनी आहे साजदा सिकंदर खे, जेके मशहूरु कॉमेडियन आहिनि, मुख़्तलिफ़ सिंधी चैनल्स में उन्हनि कमु बि कयो आहे। हिन वक़्तु असां स्टूडियो में मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम साजदा। वालेकुम सलाम एंड थैंक यू सो मच त तव्हां मूंखे एॾो ऑनर ॾिनो ऐं पंहिंजे स्टूडियो ऐं पंहिंजे प्रोग्राम में घुरायो, छो त असां जहिड़नि माण्हुनि खे न हाईलाइट न कयो वेंदो आहे। चवंदा आहिनि त ही जस्ट फॉर कॉमेडीज़, त ईअं न आहे। हक़ीक़त में असां बि इंसान पर तव्हांजी सुञाणप जेकी आहे उहा कॉमेडी इन हिसाब सां आहे। जी जी बिल्कुलु। साजदा सिकंदर जो जेको कद आहे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तक़रीबन 3 फुट ऐं कुझु इंच आहे। साजदा, जॾहिं तव्हां पैदा थी हूंदो उन खां पोइ तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू वॾो थो थिए, तव्हां डायग्नोस करायो तव्हांजे पेरेंट्स तव्हांखे त तव्हांजो कद छो नथो वधे या छा थियो हुयो? बिल्कुलु बि न। मुंहिंजा पेरेंट्स, छो त मूंखां अॻु में मुंहिंजी भेण ऐं हिकिड़ो भाउ ईअं हुया, त माण्हू चवंदा यार हे तव्हांजा ॿार हीअं आहिनि, हाणे ॿार माना बंदि कराया वञनि। पर मुंहिंजा माउ पीउ, मां चवां थी कुदरत जे तरफ़ां असांखे तोहफ़ो हुयो, उहे ॾाढो ख़ुशि थींदा। अच्छा। हा, जॾहिं मां त मूंखे त बाद में पंहिंजे बाबा ॿुधाईंदो त जॾहिं तव्हांखे असां ॾिसंदासीं पहिरीं आङुरियूं चेक कंदा हुआसीं। अच्छा। हा, त इन जूं नंढड़ियूं आहिनि, माना ही नंढड़ी आहे ऐं नंढड़ो आहे, पोइ इलाही ख़ुशी थींदी त अलाह साईं असांजे घर में रहमत मोकिली आहे। त पोइ हुननि कॾहिं सोचियो बि शर्मिंदगी उन्हनि खे फील न थी? बिल्कुलु बि न। असांखे एॾो कॉन्फिडेंस ॾींदा। मां त पंहिंजी मदर सां टाइम स्पेंड न करे सघियमि, छो त उहो वफ़ात करे वई। मां पंहिंजे भाइरनि भेनरुनि में नंढी आहियां। बाक़ी पंहिंजे बाबा सां टाइम स्पेंड कयो। उहो चवंदो मां तव्हांखे उन लेवल ते ॾिसणु थो चाहियां, उर्दू लेवल ते, तव्हां उर्दू जा लेक्चरार थियो। ऐं मूंखे रिसाला आणे ॾींदो ऐं मूंखे प्यार मां चवंदो सजनी सजनी। सजनी साजदा जो निकनेम इहो कढियो, सजनी। तूं माना मुंहिंजो नालो रोशन कंदीअ, माना उर्दूअ में तूं रिसाला ॾींदो, छो त मां उर्दू में ॾाढी माहिर हूंदी हुयमि। त चवंदो पढ़ी ॿुधाए। पोइ पाड़े वारनि खे चवंदो ॾिसो मुंहिंजी नंढड़ी केॾी होशियारु आहे, हालांकि 3 क्लास में आहे, पर उर्दू कीअं थी ॻाल्हाए। त ख़ुशि थींदो। मां बि वरी बाबा खे ख़ुशि ॾिसण लाइ माना पढ़ंदी हुयमि। साजदा, तव्हां केतिरी एजुकेशन हासिल कई आहे ऐं स्कूल में जीअं तव्हां ॿुधायो तव्हांजा पेरेंट्स तव्हांखे ॾिसी ॾाढो ख़ुशि थींदा हुया, ज़ाहिरी ॻाल्हि आहे औलाद आहियो तव्हां। स्कूल में माण्हुनि जो रवैयो तव्हां सां कीअं हूंदो हुयो? केतिरी एजुकेशन तव्हां हासिल कई आहे? उन खां अॻु जेके मां तव्हांखे चयो न मुंहिंजा भाइर भेनरूं मूं वांगुरु आहिनि, त उहे जॾहिं उन्हनि स्टार्ट कयो स्कूल वञणु, त पाड़े जा जेके असांजा मिट माइट आहे उहे चवंदा यार इन्हनि खे केरु सम्झाए, ही इन्हनि खे छो था स्कूल वीचारनि खे मोकिलियनि। अच्छा, हुननि खे शर्मिंदगी थींदी पाड़े वारनि खे? हा, उन्हनि खे माना चवंदो हाणे ही पढ़ंदा, हिननि खे नौकिरियूं मिलंदियूं, या ही आम माण्हू घर विहारे छॾनि अहिड़नि माण्हुनि खे, हिननि खे हिकु त ॼावा आहिनि। त पोइ मुंहिंजो पीउ चयो न, आउं पंहिंजी औलाद खे पढ़ाईंदमि, छो त हिननि जो जेको दिमाग़ आहे उहो कुदरती तौर ते नॉर्मल आहे, एक्टिव आहिनि। सो ज़रूरी न आहे त कदु नंढो आहे त हिननि जी ज़िंदगी ख़तमु आहे। त पोइ हुन चयो हुननि हुन माण्हुनि जे ॻाल्हियुनि ते ध्यानु ई न ॾिनो। मुंहिंजी भेनरुनि खे पढ़ायो, मुंहिंजे भाइरनि खे पढ़ायो, ऐं माशाल्लाह अॼुकल्ह हू जंहिं स्टेट ते आहिनि, हाई फाई, उन्हनि खे नौकिरियूं आहिनि ऐं फुल एजुकेटेड आहिनि। ऐं मां पाण वेल एजुकेटेड आहियां, IT में मुंहिंजा कोर्स थियल आहिनि
ठीकु आहे, माशाल्लाह। इंग्लिश लैंग्वेज में। अच्छा, तव्हांखे पाण जीअं तव्हां ॿुधायो त माण्हुनि जो रवैयो इहो हूंदो त तव्हां ते तनक़ीद कंदा हुया या तव्हांजे पेरेंट्स स्कूल लाइफ में पेरेंट्स खे उहो चवंदा हुआ त छो था पढ़ायो हिननि खे या हीअं था कयो, पर छा तव्हांखे पाण कॾहिं फील थियो पंहिंजे नंढे कद जे हवाले सां तव्हांखे इहा फीलिंग आई त मां यार मुंहिंजो नंढो कद आहे, मां बसि घर में ई वेही रहां? जॾहिं मां वयमि ओॾे स्कूल में त उते माना 3-4 हज़ार छोकिरियूं हुयूं। अच्छा। हा, उहे मूंखे अजीबो ग़रीब नज़रुनि सां ॾिसंदियूं हुयूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, वरी चवंदियूं यार ही ॻोठ जी छोकिरी हीअ हाणे पढ़ंदी असां सिटी जी छोकिरियुनि सां माना कद जे लिहाज़ अजीब रवैयो हूंदो। मां साइको टाइप थी वेंदी हुयमि। वरी मां वेहंदी हुयमि जॾहिं ब्रेक थींदी हुई न नोमिता, त मां सभु ॿाहिरि वेंदा ब्रेक टाइम लंच करण आयो कैंटीन में, त मां चवंदी हुयमि यार मां ॿाहिरि वेंदमि पोइ मूंखे ॾिसी खिलंदा। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, फील थींदो आहे, हिकिड़ो माण्हू बार बार चवे टीस करे त फील थींदो आहे। पोइ वरी मां विंडो हूंदी उन मां ॾिसंदी हुयमि कीअं था सभु खे ख़ुशि लॻनि। मां ॿाहिरि वञण जी कोशिशि कंदी हुयमि पर मां न वञी सघंदी। तव्हांजा फ्रेंड्स हुया स्कूल कॉलेज वग़ैरह में? फ्रेंड्स ठहिया अथनि? हिकिड़ी हुई। अच्छा। उहा चवंदी हल ॿाहिरि तोखे केरु कुझु न चवंदो। मां चयो न, तूं हे पैसा वठि। मूंखे पंहिंजो भाउ पॉकेट मनी ॾींदो हुयो त चवंदी, मां चवंदी हुयमांसि तूं ही पैसा वठि मुंहिंजे लाइ शइ वठी अचु। मूंखे यार थोरी शर्मिंदगी थी थिए, मतां मूंखे केरु चवे वरी कावड़ वठंदी, वरी मां रोअंदमि। उन खां पोइ वरी उहा मुंहिंजी शइ वठी ईंदी जेको कुझु, पोइ मां अंदरि ई क्लास में वेही खाईंदी हुयमि। मूंखे माना हिमत न थींदी त मां ॿाहिरि वञा। अच्छा, जॾहिं छुटी थींदी तॾहिं मां चवंदी हुयमि सभु निकिरी वञनि त पोइ मां वञा। त जे मूंखे केरु न ॾिसे, माना मां तव्हांखे ॿुधायो न फुल कंफ्यूज़ ॿार हूंदी हुयमि। उन खां पोइ जॾहिं मां ईंदी हुयमि ॿार घिटीअ मां मूंते हूटिंग कंदा, पथर हणंदा। अच्छा, पत्थर बि हणंदा हुया? हा, पत्थर हणंदा, अजीबो ग़रीब नाला ॾींदा त ही जे स्कूल न अचे। पर मूंखे हिकु हिमत थी त मूंखे कुझु थियणो आहे पंहिंजे माउ पीउ जे करे, मूंखे दुनिया खे ॾेखारणो। ऐं नंढपण खां ई मुंहिंजी ख़्वाहिश हुई त मूंखे सिर्फ़ु स्टडी न आहे करणी, मूंखे कुझु अहिड़ो करिणो आहे जंहिंसां ख़बर पए पूरी दुनिया खे त वी विल डू एवरीथिंग। ठीकु आहे। तव्हांजे पेरेंट्स जेके हुआ तव्हांखे हौसला अफ़ज़ाई कंदा हुया? बिल्कुलु। पेरेंट्स तव्हांजा नॉर्मल कद जा हुया? जी जी। ऐं तव्हांजे ख़ानदान में कॾहिं तव्हांजा अहिड़नि जीअं तव्हांजो नंढो कद आहे कुझु अहिड़ा आहिनि ॿिया बि माण्हू तव्हांजो रहण थियो हुजे उन्हनि सां गॾु? मुंहिंजा भाइर भेनरूं कुझु आहिनि, कुझु वरी सही आहिनि। अच्छा। हा, जेनेटिक मसलो हुयो। जेनेटिक मसलो, जेनेटिक कुदरती हुयो। त पोइ असांखे सभु करेज कंदा फैमिली में। अच्छा, मुंहिंजी राइटिंग मूंखे लिखणु न ईंदी छो त हथ मुंहिंजा नंढा हूंदा। मुंहिंजी भेनरूं उन्हनि खे त टीचर्स हुयूं, उहे त सही हुयूं लिखंदियूं। मूंसां हूंदो त मां लिखी न सघंदी हुयमि। उन ते पोइ मूंखे मिस हिकिड़ो दफ़ो चमाटई स्कूल में। अच्छा। हा, त तूं लिखी सघी थी पर तूं ट्राई नथी करी हौसलो वधाइण जे लाइ। ठीकु आहे। त तूं एॾे वॾे लेक्चरार जी भेण आहे, मुंहिंजो भाउ फिजिक्स में लेक्चरार हो, त तूं एॾे तोखे लिखणु नथो अचे, तूं उल्टा अखर छो थी लिखे? ठीकु आहे। त पोइ मां जॾहिं घरु आयमि मां रुनमि, मां चयो आऊं न पढ़ंदमि। ठीकु आहे। मां डिसाइड माइंड में करे छॾियो। 2 ॾींहं स्कूल न वञमि त मुंहिंजे ब्रदर मूंखां पुछो त तूं छो नथी स्कूल वञे? मां चयो बसि मूंखे लिखणु नथो अचे। त उन चयो आऊं तोखे लिखणु सेखारींदमि। त हू कुझु कापीज़ वठी आयो जेके न ट्रेसिंग वग़ैरह। अल्हम्दुलिल्लाह मां एॾी महिनत कई त जेको मां इम्तिहान पास कया इंटर ताईं न राइटिंग जी वजह सां। अॼु ॾींहं ताईं तव्हां मुंहिंजी राइटिंग ॾिसंदो चवंदो हीअ छा आहे, कंप्यूटर थो लिखे। शादी त पहिरें तव्हां ॻाल्हायूं त शादी तव्हांजी कीअं थी ऐं उहो थोरो असांखे तजुर्बो ॿुधाइजो। शादी त ॾिसो न, असांजो ॻोठाणो माहौल आहे, असां लाड़काणे जी साइड जा आहियूं। ठीकु आहे। त उते माना घणो फोकस कयो वेंदो आहे त छोकिरी सुहिणी हुजे, वार वॾा हुजनि, कद हुजे। तव्हां ख़बर आहे इंटीरियर असांजे जेके सिंध जा मसइला हूंदा आहिनि त उन में त छा हूंदो आहे, अगरि छोकिरी ब्लैक कलर जी हुजे न त वेहिजी वेंदी आहे। ठीकु आहे। उमिरि भर जे लाइ। या पोइ वरी मां चयो त यार मां कीअं चवां त मूंसां शादी कई। त मुंहिंजी मासी हिकु ॾींहुं वेठी हुई, ऐं हुनखे मज़ाक में चयो मासी आऊं तुंहिंजी नूंहं थींदी मां। ठीकु आहे। त उहा खिली चई न तूं कीअं मुंहिंजी नूंहं थींदी आहे? छो? चई तो जड़नि जी शादी न आहे थींदी। मां चयो अच्छा छो वाए? चई बसि इहो रूल आहे, तुंहिंजी भेनरुनि जी न थी तुंहिंजी बि न थी। त पोइ वरी मां चयो सही आहे भला, मां पंहिंजो ब्यूटिशियन ॾे दिमाग़ त मूंखे माना
मां चवंदी यानी तव्हां ॾिसंदा हुयो त यार छोकिरी मुंहिंजी उमिरि जेके छोकिरियूं आहिनि उहे शादियूं कनि थियूं दोस्तियूं पर मुंहिंजी शादी न थी थिए तव्हांखे इहो फील थींदो हुयो जी जी ठीकु आहे बनवाया में न शौक़ न हूंदो मूंखे ख़बर ई न शादी पर शादी इहो फील थींदो आहे मूंखे जीअं बि माण्हू थींदो ॾिसे थो त आसपास मेकअप मिलंदो घुमंदियूं फिरंदियूं सुठा कपिड़ा पाईंदियूं इहो न त हू वरी जॾहिं छोकिरियूं असांजूं रस्मूं थींदियूं आहिनि कुंवार खे चूड़ियूं पाराईंदियूं आहिनि वनवाह में त मूंखे मज़ाक में चूड़ियूं पाराए छॾींदियूं हुयूं ठीकु आहे त मूंखे चवंदियूं त हाणे चूड़ी पाराई आहे तुंहिंजी शादी थींदी मां टक ॾींदी हुयमि मूंखे केरु पसंदि कंदो चवंदी ठीकु आहे। मैं बि मतां ख़्वाब में को जिनड़ो विनड़ो अचे तुंहिंजो रिश्तो खणी अच्छा शादी तव्हांजी कंदी शादी शादी त माना मां तव्हांखे ॿुधायो न मिट माइटनि में त असां ॾे न थी। अहिड़ो सेंस ई न हो त हिननि जी शादी थींदी आहे उहो त पोइ वरी जंहिंसां मुंहिंजी हाणे शादी थी आहे उन माना चवरायो मुंहिंजे माइटनि खे त मां हिनखे पसंदि थो कयां मूंखे अच्छा रिश्तो ॾियो त हाणे केतिरो अर्सो थियो आहे तव्हांजी शादी खे मुंहिंजे खे 10 साल आहे अच्छा 10 साल त थिया हुनखे माशाल्लाह मुंहिंजे ॿाहिरनि वेही सम्झायो हम्म त हू त चरी आहे तूं त अकुल वारो आहे हिन सां न करी घर कीअं हलाईंदी त वॾी ॻाल्हि आहे हिकिड़े माण्हूअ खे पंहिंजो नसुल पैदा करणो हूंदो आहे बिल्कुलु बिल्कुलु हा ई त लेज़ी टाइप ॿार हम्म मां जो ॾिसां जेको मूंखे पसंदि करे थो उहो मूंसां रही सघंदो ठीकु आहे, मूंखे ठीकु बता आहे। त मुंहिंजे भाउ मुंहिंजी शादी कराई जलिया अच्छा उन्हनि जो कद नॉर्मल ई आहे उनजो नॉर्मल आहे ऐं माशाल्लाह तव्हांखे ॿार केतिरा आहिनि मूंखे हिकिड़ो ई बेबी आहे अच्छा ऐं जॾहिं तव्हां प्रेग्नेंट थिया हूंदव त उहो तव्हांजी छा कहिड़ियूं तव्हां मुश्किलात मूंखे का मुश्किलात न आई कुझु बि न थियो न मां बिल्कुलु मेडिसिन तव्हां सही डॉक्टरनी हुयो ॾींदी हुयूं ठीकु मां आहे न खाईंदी हस्बैंड पोइ सां तव्हांखे ख़ुशी थी हूंदी इलाही ठीकु इलाही ख़ुशी डप वरी पोइ थियो मुंहिंजे घर वारे चयो डॉक्टरनी खे न यार ही हा असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे हा, शादी के 2 महीना थिया आहिनि ये कीअं ॿार ॼणे सघंदी हा ठीकु आहे हा, न ॼणे सघंदी पोइ हीअं कयो या त ॿार डिस्चार्ज थियो जॾहिं इहे लफ़्ज़ ॿुधा न त मूंखे इलाही हर्ट थियो मां चयो वाकई में त हुन चयो न मूंखे बसि इहा क़बूल आहे हर हालत में ॿार ॼणींदी मरी वेंदी ईअं थींदो असांजी ताज़ी शादी काफ़ी मतिलबु ज़हन में विसविसा ऐं त वहम मां हुया थोरी मायूस थी वियमि त डॉक्टरनीअ चयो ॾिसो ही अलाह जे तरफ़ां आहे हम्म अलाह ताला जेका तव्हांखे शइ ॾींदो आहे न सोची सम्झी ॾींदो आहे ठीकु आहे त उहो बाक़ाइदे हुन डॉक्टर मूंखे माना हर महीने या वीकली अपॉइंटमेंट मुंहिंजी हूंदी जंहिंमें हू चेक कंदी हुई ठीकु आहे मूंखां पुछंदी तोखे तकलीफ़ आहे मां चयो न का बि न आहे हलणु घुमण में मां चयो न पोइ माना हुन चयो हिनखे त का तकलीफ़ ई न आहे वरी जॾहिं मूंखे 8हों महीनो पेट थियो त उन चयो त हाणे ॿुधाए सिचुएशन छा आहे हा छा आहे सिचुएशन हा हा त मां चयो कुझु ई न आहे चई तोखे टंगुनि ते ॿार पए थो मां चयो न घबराहट मां चयो कुझु ई न हम्म जी ही त करिश्मो आहे हम्म तुंहिंजे अॻियां डिगियूं मायूं आहिनि उहे फतकनि थियूं पयूं त असांखे ईअं थो थिए तोखे कुझु बि नथो थिए मां चयो न कुझु न फिज़िकली तव्हां पाण खे स्ट्रॉन्ग पिया उन सम्झो खां पोइ जॾहिं मां हॉस्पिटल पंहिंजे घर वारे सां वियमि जेको मां तव्हांखे हाणे थी ॿुधायां त उते मां वियमि उते मुंहिंजे घर वारे खे मां चयो ही तुंहिंजी ज़ाल आहे चई हा मुंहिंजी ज़ाल आहे वाइफ आहे चई यार तूं चरियो त न आहे छा तोखे केरु मिले न पई जो हिन सां तूं शादी अधु माण्हूअ सां कई आहे ऐं ही ॿार न अथसि हिनखे कैंसर जा ॻोड़ा हूंदा अच्छा उनखे भड़कायो वियो भड़काइनि पियूं आम मायूं हॉस्पिटल में जेके वेठियूं तूं चरियो थियो आहे अञा टाइम अथई हिनखे हॉस्पिटल में मरीज़ जेके वेठा आहिनि उहे बि उन्हनि खे बि इहे ॻाल्हियूं हा हुयूं ऐं मुंहिंजे मुंहं ते 8 महीननि खां पोइ हिनजो पेट फाटी पवंदो अच्छा मरी वेंदी तूं हींअर ई पंहिंजी जान छॾाए छॾे न मां नौजवान छोकिरो आहे पंहिंजी दिमाग़ तुंहिंजो ख़राबु आहे ऐं हिनखे को ॿार वार न अथई वरी हो मायूं चवनि पियूं पेट त ॾेखार किथे विहाणी त न लिकाई अथई अच्छा पोइ तव्हां जेको आहे उहो जेको तव्हांजी डिलीवरी थी उहा नॉर्मल थी न बाय सीज़र बाय सीज़र अच्छा मुंहिंजी नॉर्मल थी बि सघे पई पर मां थोरी ढिजणी आहे ठीकु आहे त ठीकु आहे मां चयो त न मूंखे न फुल नशो ॾिनो वञे ठीकु आहे हाणे जेको तव्हांजो ॿारु आहे माशाल्लाह त उहो उनजो कद मतिलबु तव्हां जेतिरो आहे या उहो नॉर्मल हिकिड़ो कद आहे नॉर्मल आहे नॉर्मल कद आहे पंहिंजे उनजो पीउ वांगुरु आहे ठीकु आहे अञा हाणे तव्हां मूंसां गॾु विहारींदोसि मूंखे खणी घुमाईंदो आहे ठीकु 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 त इनखे ॾिसी तव्हां ख़ुशि थींदा हूंदो त इलाही यार हिन जो ख़ुशि कद त थींदी आहियां नॉर्मल इलाही आहे ख़ुशि थींदी आहियां मां दुआऊं ॾींदी आहियां मां चवंदी आहियां अलाह साईं मूंखे एतिरी तूं हयाती ऐं हिमत ॾिजांइ त मां हिनखे पढ़ाए लिखाए डॉक्टर कयां ऐं पंहिंजी नुंहुं खे मुंहिंजे घर में नंढड़ो हिंदोरो आहे अच्छा मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां उनखे उन में विहारियां ऐं उन जा नंढड़ा नंढड़ा मुंहिंजे पुट जा ॿार मूंखे ॾाढी चवनि
ठीकु आहे वरी मूंखे ख़्वाहिश हूंदी मां थियां त मूंखे केरु अमी चवे हाणे उहा मुंहिंजी अलाह ताला ख़्वाहिश पूरी कई बिल्कुलु आहे बिल्कुलु सिंधी मीडिया में तव्हां कमु कयो आहे एज़ अ कॉमेडियन ऐं उन खां अलावा तव्हां कुझु सीरीज़ में बि कमु कयो आहे सीरियल्स में बि कमु कयो आहे जी कीअं रहियो तव्हांजो ओवरऑल एक्सपीरियंस सिंधी मीडिया में कमु करण जो ओवरऑल एक्सपीरियंस ॾाढो सुठो रहियो मां एटलीस्ट 12 साल कमु कयो आहे मां 300 कैरेक्टर पंहिंजी लाइफ में कया आहिनि जंहिंमें मां ख्वाजा सिराजा कया आहिनि अच्छा 300 कैरेक्टर तव्हां कया आहिनि 300 कैरेक्टर ऐं हिकु सिंध टीवी ते जे मूंखे ॾिसंदा हूंदा मां 5 ॾींहं कंहिं ॿिए चैनल ते हूंदी हुअमि ऐं 2 ॾींहं सैटरडे संडे ऐं सिंध टीवी ते हूंदी हुअमि त इलाही मूंखे रेस्पेक्ट मिलंदी 3 साल आहे ऐं मीडिया जेको मुंहिंजो घरु आहे मां चवंदी आहियां मीडिया मुंहिंजो घरु आहे पेको घरु आहे मुंहिंजो पंहिंजो घरु मुंहिंजो सावरो घरु आहे त माना हिते मूंखे इग्नोर थो कयो वञे अच्छा तव्हां 3 सालनि खां बेरोज़गार आहियो जी त उन्हनि खे चई था अचनि यार हिनखे कमु न ॾिजो हीअ साइको अथव हीअ अहिड़ी अथव न ॾिजो हिनखे कपिड़नि पाइण जो ढंग न आहे हिनखे इहो न आहे इन जे बदिरां हू केॾी सुहिणी आहे घटि पेमेंट में तव्हांखे पोइ वरी मूंखे कॉल ई न कंदा आहिनि बाक़ी एज़ अ माना गेस्ट करे घुराईंदा आहिनि पर हाणे मां बि सोचे छॾियो आहे जेसीं ताईं को चैनल मूंखे कमु न ॾींदो न ऐं गेस्ट तव्हां कमु करणु चाहियो था जी बिल्कुलु छो न मां चाहींदमि कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो जेके नंढे कद वारियूं आहिनि जेके कॉम्प्लेक्स जो शिकार आहिनि त मुंहिंजो कद वॾो थिए ऐं मां नंढो कद नथी ॾिसणु चाहियां हिमत हाराए थी वहनि हिमत न हारजो इहो जेको कद आहे इहो असांजो अलाह पाक जे तरफ़ां आहे ऐं असांखे ख़ुशी आहे मां ॾाढो ख़ुशि आहियां ऐं मां सोचींदी आहियां मां डिघी न हुजां जेतिरी मूंखे रेस्पेक्ट हिन कद ॾिनी आहे ओतिरी मूंखे शायदि ॾिसो न मां स्पेशल आहियां यूनिक पर्सन आहे बिल्कुलु त 100 माण्हुनि जे नज़रुनि में मां आहियां परे खां ई मूंखे सुञाणींदा आहिनि अच्छा मीडिया खां अॻु त मूंखे माना टीज़ कंदा मीडिया खां पोइ मूंखे चवंदा आहिनि साजिदा आहे बिल्कुलु बिल्कुलु ऐं सेल्फियूं मूंसां कढाईंदा आहिनि ख़ुशि थींदा आहिनि टिकटॉक ठाहींदा आहिनि ऐं मां पाण माना दिलि उन्हनि जी ख़ुशि रखणु चाहींदा आहिनि चवंदा आहिनि न त कंहिं हिकु मायूस चेहरे ते मुस्कुराहट लाहिण बि नेकी आहे बिल्कुलु ईअं आहे बिल्कुलु ईअं आहे त पोइ मां उन्हनि खे ॾिसी ख़ुशि थी वेंदी आहियां बसि ठीकु आहे साजिदा तव्हांजी वॾी वॾी महिरबानी तव्हां मुंहिंजे प्रोग्राम में आया जी जी थैंक यू सो मच नोमिता जो तव्हां मूंखे एतिरो ऑनर ॾिनो पंहिंजे प्रोग्राम में घुरायो वॾी महिरबानी साजिदा नाज़रीन साजिदा सिकंदर नंढे कद वारी असां सां गॾु प्रोग्राम में मौजूदु हुई इंशाअल्लाह ईंदड़ प्रोग्राम में ॿिए कंहिं नए टॉपिक सां हाज़िर थींदासीं नोमिता गुल खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़